अज जो वचन मत पूरी अमृत जाकी दृष्ट, मत पूरी अमृत जाकी दृष्टि, दर्शन पेखत उधरत सृष्ट। दर्शन पेखत उदरत सृष्टि। सतगुरु संतन जी अपार महिमा ॿुधाए करे हिन पंक्तिअ में चवनि था कि उन्हनि संतन जी पूर्ण मत ऐं उन्हनि जे नज़रुनि मां अमृत तो वरसे। अहिड़े संतन जो दर्शन करण सां ई सॼी सृष्टिअ जो उद्धार तो थी वञे। चओ हरे राम। हरे राम। मत चइबो आहे असांजे वीचारनि वारी ॿुद्धीअ खे। त अहिड़े संतनि महात्माउनि जी पूर्ण मत यानी पूर्ण उन्हनि खे जेकी सोच वीचार करण वारी विवेक वारी निर्णय खणण वारी ॿुधी थींदी आहे उहा पूर्ण आहे। उन में कोई बि कमी कोन्हे। उहे पूर्ण ज्ञानी छा करिणो आहे छा न करिणो आहे, कहिड़ो निर्णय खणणु खपे छा न करणु खपे, कहिड़े परिस्थितीअ में कीअं हलणु खपे, उहो उन्हनि खे सभु पतो आहे। मत पूरी उन्हनि खे ॿुधाइण जी सम्झाइण जी ॾेखारण जी ज़रूरत न आहे। चओ हरे राम। हरे राम। उन्हनि जे नज़रुनि मां अमृत जी बरसाति थी थिए। असांजा साईं जन चवंदा आहिनि न त संतनि जे चइनि जॻहियुनि तो अमृत जी बरसाति थींदी आहे, हा न। हिकिड़ो नज़रुनि मां अमृत जाकी दृष्ट, अखियुनि मां निहारे करे दुख दूर कंदा आहिनि। ॿियो उन्हनि जे वचननि मां सत्संग जे द्वारा अमृत जी बरसाति थींदी आहे। टियों उहे पूर्ण संत महात्मा जॾहिं आशीर्वाद ॾींदा आहिनि, स्पर्श कंदा आहिनि, मथे ते हथु रखंदा आहिनि त उहा बरसाति थींदी आहे। ऐं चौथो उन्हनि जे चरणनि जे धूल मूं रज मूं उहा बि हिकिड़ी अमृत जी बरसाति आहे। ब्राह्मणनि जे सॼे चरण में तीर्थनि जो वास थींदो आहे। त साध संगत जी इहे सभु जेके आहिनि इहे पूर्ण संतनि जी ॻाल्हियूं। थोरो घणो साधन भॼन करण वारे खे असां संत सम्झी वेंदा आहियूं। न न, संत उहो आहे जेको साधन न भक्ति थो करे। साधन त सॼी दुनिया कंदी आहे, हा न। बल्कि संगत असां खां वधीक नाम जपींदी आहे, भक्ति कंदी आहे, कर्तव्य पालन कंदी आहे, हा न। असां त साधन खां बि परते आहियूं। साधन यानी साधन करण वारो। बाक़ी जेके सचनि साधन जी ॻाल्हि थी हले, संतनि जी ॻाल्हि, उहे सतगुरु करे रहिया आहिनि। हिन ज़माने में पूर्ण संत महात्मा ॾाढा दुर्लभ आहिनि। संतनि जा लक्षण ॿुधी पढ़ी त ॾिसो, रामायण में, गीता में, भागवत में, जंहिंखे काई इच्छा कोन्हे, कोई कुझु न खपे। जाहि न चाहिए कबहि कुछ, तुम सन सहज स्नेह, बसो निरंतर तास और सो रावर निज गेह। वाल्मीकि जी चवनि था, राम जी उते रहो जंहिंखे कॾहिं कुझु न खपे, तोसां बिना शर्त जे प्रेम कंदा आहिनि। तुम सन सहज स्नेह, सहज ई तव्हां सां प्रेम अथनि, जीअं माता जो शिशुअ सां हूंदो आहे। सहज तव्हां सां प्रेम कंदा आहिनि, अपनापन आहे। उन जे हृदय में तव्हां पंहिंजो मकान ठाहे करे रहो। चओ हरे राम। अहिड़नि संतनि जी ॻाल्हि आहे। जिते बि संत शब्द अचे त ॾाढी ऊंची ॻाल्हि सम्झंदा कयो। त अहिड़नि संतनि जी पूर्ण मती महान बुद्धि आहे। बुद्धीअ खे प्रज्ञा बि चइबो आहे, हा न। कंहिंखे नेत्र न हूंदा आहिनि त प्रज्ञा चक्षु चयो वेंदो आहे, कि उनजी ॿुधी ई उन्हनि जा नेत्र आहिनि। त उन्हनि जी जेकी पूर्ण बुद्धि आहे, उन्हनि जो जेको ज्ञान आहे, अपूर्ण न आहे, बिल्कुलु कंप्लीट आहे। पूर्ण ज्ञानी संत जंहिंजे नज़रुनि में अमृत थो वहे, उन्हनि जो दर्शन करण सां सॼे सृष्टिअ जो उद्धार थो थी वञे। चओ हरे राम। हरे राम। सृष्टि यानी
ये सॼी दुनिया, केवल हिकु देश बि न, सृष्टिअ जो, हा हा सृष्टिअ जो। थोरो वधीक नथो लॻे असांखे इहो कि ईअं कीअं हूंदो, सॼी दुनिया जो उद्धार थी वेंदो? हा, कोई वॾी ॻाल्हि न आहे। चवनि था पिया, गुरु नानक जिन सुनिया पेखिया, गुरु नानक जिन सुनिया पेखिया, से फिर गर्भास न परियारे। जे फिर गर्भास न परियारे। हाणे ॿुधायो, चवनि था सतगुरु नानक महाराज जिन खे जिन ॿुधो, जिन ॾिठो, उहे वरी गर्भ में न ईंदा, उहे वरी गर्भ में न ईंदा, उहे मुक्त थी विया, सदगति पाया। सुनिया यानी इहो अर्थ बि कढंदा आहिनि कि जिन उन्हनि जा वचन ॿुधा, केवल नालो ॿुधो न, जिन श्रद्धा सां उन्हनि जो सत्संग ॿुधो, वचन ॿुधा। गुरु नानक जिन सुनिया पेखिया, पेखिया यानी जिन ॾिठो, दर्शन कयो। ऐं इहा ॻाल्हि बार बार मां चवंदो आहियां कि इन में चवण जी ॻाल्हि न आहे कि श्रद्धा ऐं विश्वास अनिवार्य आहिनि, हा न। दर्शन त नास्तिक बि कंदा आहिनि, मूर्ख पापी बि अची कंदा आहिनि, त दर्शन करे ॾिसूं हिननि में कहिड़ी ग़लती आहे। हिन ज़माने में कई अहिड़ा विधर्मी आहिनि, हिंदू ई आहिनि, जेके पंहिंजे हिंदू धर्म खे छॾे करे ऐं अलॻि मार्ग ते हली विया आहिनि। उहे वेद पढ़ंदा आहिनि, ख़बर अथव, थोरी सी खोपड़ी उन्हनि खे ॿुधी उहे वेद शास्त्र पढ़ंदा आहिनि, इन करे कि इन्हनि मां ग़लतियूं कढी करे असां भॻवान जी निंदा कयूं। ऐं जेके थोरा घणा हिंदू बचिया आहिनि उन्हनि खे बि असां बरगलाए करे ॿिए रस्ते ते वठी वञूं। तॾहिं चवंदा आहिनि वेद त पाण बि न पढ़ो, इहो गुरूअ जे मुख खां ॿुधणु खपनि। अपरोक्षवादी थींदा आहिनि वेद, वेदनि जो जेको अर्थ थींदो आहे उहो बिल्कुलु स्पष्ट साफ़ न हूंदो आहे, उनखे सम्झणो पवंदो आहे। चओ हरे राम। इन करे त जिन दर्शन कयो उन्हनि जो उद्धार थियो। हाणे हिकिड़ा महात्मा आहिनि त उन्हनि जो कोई सॼो संसार त पहिरीं ॻाल्हि दर्शन करे न सघंदो, सॼी सृष्टि थोरी न अची उन्हनि जो दर्शन कंदी। कई त पहिरियों खां ई चवंदा असां न मञींदा आहियूं, कई अश्रद्धालु हूंदा, किन नालो ई न ॿुधो हूंदो, कई त पड़ोस में रही करे न ईंदा आहिनि, बगल में रही करे। चओ हरे राम। थी थो सघे, मूंखे लॻे थो वृंदावन मथुरा में बि आस पास जेके आहिनि, उते बि मथुरा में बि अहिड़ा तव्हांखे कई माण्हू मिली वेंदा जिन बाबा प्रेमानंद जन जो दर्शन न कयो हूंदो, पोइ उते बि मिली वेंदो, मथुरा में बि कई विधर्मी बि त आहिनि। हरिद्वार में बि कोई माण्हू अहिड़ो मिली थो सघे जिन गंगा ई न नहाई हुजे। चओ हरे राम। त उन्हनि जा बि त एतिरा भाग हुजनि कि उहे संतनि जे साम्हूं अचनि ऐं उन्हनि जो दर्शन कनि, तॾहिं त उन्हनि खे लाभ मिले। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर, श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। तॾहिं सतगुरु अर्जन देव महाराजन चवनि था पिया कि मां गुरुअ जो दर्शन ॾिसी ॾिसी करे जियो, गुरुअ जा चरण धोई धोई पिया, सास सास उन्हनि सतगुरनि जो सिमरन कयां। उहे सतगुरु मुंहिंजा प्राण, उहे मुंहिंजी सफलता आहिनि। उन्हनि जी धूल खणी करे मां स्नान कयां, जन्मनि जन्मनि जी अहंकार रूपी मैल गंवायां, उन्हनि खे मां विञणो लोॾियां। जिन महा अग्नीअ खां हथड़ा ॾेई करे असांखे बचाए वरितो, उन्हनि सतगुरनि जे दर जो मां पाणी भरियां, जातो असांखे विवेक सम्झ मिली, उते मां
कणक पीसियां, चांवर पीसियां, सेवा कयां। जंहिं सतगुरनि वटि वैरी बि मित्र बणिजी था वञनि। जिन सतगुरनि मूंखे अहिड़ो अमृतमय नाम ॾिनो, उन्हनि खे मां पंहिंजा प्राण ॾियां, जीवन ॾियां। प्राणनि जो अर्थ जीवन सां। जिन पंहिंजो बिना मोल जो असांखे दास करे वरितो। चओ हरे राम। पाण ई ख़रीदे असांखे स्वीकार कयो। यानी असां चवण जो अर्थ इन लाइक़ु न हुयासीं कि उहे असांखे ख़रीद कनि। असांजो अहिड़ो मुल न हुयो, लेकिन सतगुरनि कृपा करे आपना दासरा आपे मुल ली, पंहिंजो दास सम्झी पाण ई असांखे ख़रीद कयो। चओ हरे राम। पाण ई पंहिंजो प्यार असांजे मथां उन्हनि लुटायो। अहिड़े सतगुरनि खे असां सदा सदा नमस्कार था कयूं। चओ हरे राम।